Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी खबर बाबा जेका भी हकीकत है जेको भी तू जानी थो वो सब सच सच बयान कर तुझी हर गाल राज में रखी वेंदी खबर असल में बाबा साईं असां ॿई भाइरा लालच में अची विया हुआसीं। पहिरियों त हुनजी माफ़ी मिले सही, बाक़ी इहा दिल्ली में न इन ॾातूअ खे सादिक जी न्याणीअ खे क़तल कंदे ॾिसी वरितो हो। ओए लीमे खे कहिड़ो ख़ौफ़ वराए वियो आहे जो ॾातूअ जे ख़िलाफ़ शाहिदी नथो ॾे? बाबा साईं इहो ॾातू जेको आहे न अधे लीमे खे अगवा करे वियो आहे ऐं हुनखे मारणु थो चाहे। अधे लीमे जेको आहे न इन ॾातूअ खे अल्लाह ऐं रसूल जा वास्ता ॾेई पंहिंजी जान बचाई आहे। बाबा साईं इहो ॾातू जेको आहे न इन अधे लीमे खां भले साईं ते कसम वरितो आहे इन खून जी शाहिदी न ॾींदे, इन करे अधो लीमो ज़ुबान खे बंदि कई वेठो आहे, कंहिंसां ॻाल्हि ई कोन थो करे। हाणे साईं तव्हां ॿुधायो असां मिसकीन ग़रीब माण्हू काॾे वञूं, कंहिंखे दहा ॾियूं? ठीकु आहे खबर तोखे इजाज़त आहे। बाबा साईं वधीक पारा त अथव, असां हूं मिसकीन असुल सहे जी खल। घबराए न बाबा, तुझे वार खे बि तओ न ईंदो, तू बेफ़िक्र थी वञ। बाबल साईं हाणे मां आज़ाद आहियां। इन्हीअ ॾातूअ खां पंहिंजी बेगुनाह मासूम न्याणीअ जो मां बरात कंदुसि ऐं करे ॾेखारींदुसि। बाबा सादिक ॾातूअ खे सज़ा कानून ॾींदो ऐं उहा सज़ा हुनखे मां पाण ॾियारींदुसि। कहिड़े कानून जी ॻाल्हि था कयो? मूं वटि त को शाहिद बि कोन्हे। ॾातूअ हेतिरो वक़्तु हिते पंहिंजो पाण खे बेगुनाह ज़ाहिर कयो आहे। इहो ई ॾातू कोर्ट में वेंदो ऐं उतां बि आज़ाद थी वेंदो। बाबल साईं तव्हां मूंखे चयो हो न त ॾातूअ खिलाफ़ सबूत ॾे, चयो हो न, यादि कयो। इहो बि चयो हो सबूत ॾियण खां पोइ सादिक तूं आज़ाद आहीं। एतिरे वक़्त खां पोइ बाबल साईं मस सबूत हथ आया आहिनि। बाबल साईं हाणे तव्हां मूंखे न रोकजो। ॾिसजो इन्हीअ ॾातूअ खे मुंहिंजे हथां केर बि बचाए न सघंदो। छो त बाबल साईं सादिक जी मार ख़बर न चार निड़ीअ ते लत ई हिकिड़ी खुरड़ी हिकिड़ी बाबल साईं। यारो यार अल्लाह अकबर, अलाए कंहिंजी नज़र लॻी वई आहे असांजे ॻोठ खे। हिक मसइले मां जान छुटे नथी त ॿियो मसइलो ॻिचीअ में आहे। परवरदिगार तो पंहिंजो रहम कदे। पूरा मां उता करे थो वञा। जेकॾहिं बाबो हुते मूंखे मिलियो त ठीकु आहे, जेकॾहिं बाबा साईं ॿाहिरां हिते अचे न त पोइ मुंहिंजे बारे में हुनखे ॿुधाए छॾिजे। ठीकु आहे, मां नियापो ॾेई छॾींदीमांसि, पर तव्हां दवा नाहे पीती न? हा हींअर त पी छॾी आहे, बाक़ी राति ॿीहर पियो। मालिक जा लख लख एहसान जो सावल हाणे बिल्कुलु ठीकु थी वियो आहे। वाकई बिल्कुलु ठीकु थी वियो आहे।
बसि हाणे अलाह साईं करे त सॼणे दुश्मन जी रुगो सुञाण रखे। और मां सम्झां थी त तुंहिंजो निशानो मां आहियां, पर ख़ुदा थो ॼाणे त इन ॻाल्हि जी मूंखे का बि ख़बर न आहे। मूं त तुंहिंजो नालो ई न आहे वरितो, पोइ तूं पाण ॾे छो थी सम्झी? एतिरी ॿार बि न आहियां जो सम्झी ई न सघां। ॿार न हुजे हा, ऐं तुंहिंजी दिलि साफ़ हुजे हा, त उते मानी या चांहि तूं पंहिंजे हथनि सां पचाए ठाहे सांवल खे खाराई हा। मूंखे कहिड़ी ख़बर हुई त इहो सभु कुझु थींदो? छा तोखे इहा ख़बर न हुई त तुंहिंजो रिश्तो ज़िद में थियो आहे? सांवल खे उते कुझु बि थी सघे थो। जेकॾहिं ॿार न हुई न त इहे ॻाल्हियूं तोखे सोचणु घुरिजनि हा त मूं महिल ईअं हरगिज़ न थिए जीअं थियो हो। इन करे ई त पंहिंजी क़िस्मत ते रोआं पई त मुंहिंजी लापरवाही मुंहिंजी सॼी ज़िंदगी ख़राबु करे छॾी। पोइ बि मूंखे पंहिंजे मालिक में उमेद आहे त हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजी बेगुनाही साबित थींदी ऐं सच साम्हूं ईंदो। सच त सभिनी जे साम्हूं आहे, अञा कहिड़ो सच रहियल आहे जेको अञा ईंदो सभिनी जे साम्हूं? हाणे वक़्तु अची वियो आहे ॾातू ऐं पीराणे सां हिसाब किताब सिद्धे करण जो। बस रुगो तव्हां ॿिन्ही जो साथ घुर्जे। हुकुम कर भाउ सादिक, छा करणो आहे? ॾातू ऐं पीराणे खे मौत जी निंड सुम्हारणी आहे। जॾहिं बि चओ ऐं जिथे बि चओ हुननि खे हली लेटाईंदासीं। उन्हनि ॿिन्ही सां झेड़ो अहिड़ी जॻह ते करणो आहे जिते केर बि उन्हनि खे छॾाइण वारो बि न हुजे ऐं उन्हनि ॿिन्ही खे को बि इंसान अस्पताल पहुचाइण वारो बि न हुजे। ये ॿई ॼणा पीराणो ऐं ॾातू मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं जेसी ताईं फतकी फतकी दम न ॾींदा तेसी ताईं मुंहिंजे दिल खे सुकून न ईंदो ऐं न ई मुंहिंजी बेगुनाह मासूम शहीद न्याणीअ खे शहीद मरंदा न आहे उनजे रूह खे सुकून मिलंदो। उन्हनि ज़ालिमनि खे उन्हनि जे अंजाम ताईं मूंखे पहुचाइणो आहे। चओ त नाग जो कखियल बची सघे थो पर मुंहिंजो थकियल बची नथो सघे। भाउ सादिक ॿई वतन था सॼो ॾींहुं ॿाहिरि धिका खाईंदा। भाउ सादिक हिन वक़्तु हू होटल ते हूंदा। न न हिन वक़्तु न, अॼु शाम उन्हनि जी ताड़ में निकिरंदासीं। जीअं ई होटल तां उथी ॻोठ जे तरफ़ वेंदा न उन खां पोइ उन्हनि ॿिन्ही खे वाट ते लेटाए मौत जी निंड ॾींदासीं। ठीकु आहे भाउ सादिक, अॼु होटल खां ॿाहिरि असां तुंहिंजो इंतज़ारु कंदासीं। मां बि उते पहुची वेंदुसि। हा तव्हां ॿई ॼणा बि टाइम ते पहुची वञिजो। हाणे मां नथो चाहियां त उन्हनि ज़ालिमनि खे घणो वक़्तु ॾियां। मूंखे इंतज़ारु हुयो त बाबे बचल ख़ान वटि उनखे सबूत पेश करे सघां। सो मूं सबूत ॾिना, पेश कया आहिनि मूं सबूत। हाणे मां आज़ाद आहियां, आज़ाद। हाणे मूंखे केर बि रोके नथो सघे छो त नाग जो कखियल त बची सघे थो, मुंहिंजो थकियल नथो बची सघे।
जो त सादिक जी मार ख़बर न चार। मितेरी ओ मितेरी छॾ कमकार खे ॿुध अॼु का कड़क पाण जहिड़ी का सुहिणी चांहि पीआर। काफ़ी ॾींहंनि खां पोइ सुकून मिलियो आहे अॼु। सजा ख़बर माना कम खे पटे आए नी पंहिंजी जान छॾाया आहे। हा ढोलू बचल खाने सादिक खे समूरी हक़ीक़त ॿुधाए आयो आहियां ऐं हुननि चयो आहे त अॼु खां पोइ तव्हां ॿिन्हिनि खे कोई तंग न कंदो। तूं घणो कुझु न थी बर्फानी बांदर। सादिक खे सॼी हक़ीक़त जो ख़बर पइजी वियो आहे। हाणे सादिक त वञी ॾातू खे मारींदो। ॾातू न जॾहिं सादिक खे वैरो ॾिठो हू त सम्झी वेंदो त तव्हां सादिक खे सॼो हक़ीक़त ॿुधायो आहे। ऐं पोइ ॾातू न ॼण डंडा खणी हिते पहुतो पोइ त अङण किन हूंदो अथई। मामा तूं रुगो माण्हुनि खे ड्रिॼाइण वारी ॻाल्हि कजां, कॾहिं का दिलासे ॾियण वारी ॻाल्हि कई अथई? ॿियो न त छा, रोलू सही त चवे थो। तव्हांजो वतो त बरसाती ॾेॾर जीअं ख़ुशि थींदा, मुसीबत अञा टरी न आहे जो ठेंग टपा था ॾींदा वतो। ढोलू जॾहिं खां न तुआरो हे मामो रोलू असांजे घर में आयो आहे न अॼु ताईं असां सुख जो साह न खयो आहे। ने जो त मां पाणी बिलो कयां थो हाणे। छाजोड़े तूं मुंहिंजो बिलो कंदे हाँ सोचियूं खुचियूं खणनी हरू बनू पाणे जो ही मुंहिंजो रिश्ते जो सुञाण अथई। कद त न आहे पर अकल ई न अथई त पा छाणो थी पुट छाणो थी अकल सिख। मता मुंहिंजे मारण जो प्लान छा ठाहियो हिन सां गॾिजी अहिड़ी शादी कंदो मां ॾेव ॾिसंदो मारींदा मूंखे मोतबरनि। हिकिड़ो मसलो अञा चङी तरह ख़त्म ई नाहे थियो, वरी ॿिए मसले खे खड़ो पिया कयो। आख़िर हिन घर में सुकून कॾहिं थींदो? मूंखे त का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। तूं सम्झा मतेरी हिन पंहिंजे बांदर खे बि सम्झा मुंहिंजे भणेजे खे बि सम्झा। हरू भरू मूं सां दंद न ॾियनि न त मां अहिड़ो शादी कंदो मान जो दुनिया ॾिसंदो। मामा होॾे ये पेर ई उतां कढुनी ॻोठ मूं तड़े हाणे वरी हिते अची हिननि मिसकिननि जो जीअण जंजाल बणायो अथई। चुप करे रहणो अथई त रहो। तूं छा थो सम्झी सावल? तेने कम में सोभारे सां गॾु मूमल बि शामिल आहे। इहो कमु सिर्फ़ सोभारे जो आहे। बाबा साईं हिननि जे मकर ऐं फ़रेब जी मूंखे का बि ख़बर कोन थी पवे। एतिरो सम्झी छॾियो त मूमल जे हिते हुजण सां सिर्फ़ मूंखे न पर तव्हांखे ऐं हूर खे बि जान जो ख़तरो आहे। जेने कम में मूमल बि सोभारे सां शामिल आहे त पोइ पक सम्झो त मूमल खे सोभारे पढ़ाए पक्को करे मोकिलियो आहे। पोइ इहा त को मुनासिब मौक़ो काढ़े असां सभिनी खे ज़हर ॾेई ख़तमु करे सघे थी। हा बाबा साईं, पर मां चाहियां थो त उन खां पहिरियां जेकॾहिं मूमल को क़दम खणे असांखे पहिरियां सोभारे जो बि बिलो करणो आहे ऐं उन खां पोइ सोचींदासीं त असांखे मूमल जो छा करणो आहे। त पोइ सोभारे लाइ छा सोचो थी? बाबा साईं हींअर कुझु बि थिए तमामु जल्द इन सोभारे खे मां ख़तमु कंदुसि। पोइ हुनजे घर में घिरी या हुनजी औताक में सोभारे खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। मां त चवां थो पाण सां गॾु पीराणो ॾातू ऐं सादिक खे बि वठी वञी हुननि जे मथां को गॾिजी हिकु ई दफ़ो भरपूर हमलो करियो ऐं हुन नांग जी मुंडी जिथे पोइ तचिजो। इहा तव्हांजी सुठी सलाह आहे बाबा साईं। अॼु मां मामे सादिक सां मिली उन सां का सलाह कयां थो ऐं ओचितो सोभारे जे मथां हमलो कंदुसि। सोभारे जे माण्हुनि में एतिरी सघई न आहे असांजो मुक़ाबिलो कनि। मां त सोभारे खे उते ई पूरो करे पोइ वापसि ईंदुसि बाबा साईं। त पोइ ठीकु आहे, तूं ॾातू ऐं सादिक वारनि सां सलाह कर ऐं मां बि सोचां थो
तेने सोभारे नांग जी मुंडी कीअं मरोड़जे। भोग फकीर मुझे तुझे विख विख ते नजरा मता का शरारत कई थी अज बुधाए तो सजाए। ओयो हिन बेवकूफ़ मां त फसजी वियुसि हाणे हिनखे सम्झाए केर त इहो कमु मुंहिंजो कोन्हे। हाणे भोग फकीर तूं छा थो सम्झ मां एतिरो अणॼाणा या मां तुंहिंजे कदम कदम खे ॾिसां थो। विख विख खणे थो जेका उनजी जेका माना काॾे वेंदे उहा बि मूंखे ख़बर आहे। अड़े ठिकड़ अची ॾाढी थी या हिन उमिरि में माण्हू पंहिंजा ॾोह गुनाह बख़्शराए तूं वते थो न शरारतूं कंदो से बि ॿारनि वारियूं। परमेश्वर पतजी रखजांइ। राम 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 कहिड़ो ज़ालिम ज़मानो अची वियो आहे। बाबा मां नाहियां चइबा न त तोखे भुल थी आहे हरू भरू तूं मुंहिंजे मथां शक करी। अड़े ठिकड़ तूं कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। मियां हुनजे आड़े घर में पंहिंजे वञी पंहिंजे नुंहं जे साम्हूं तूं ॾोह क़बूल कयो अॼु वरी फिरियो थो वञे। वॾो अख जो पको आहियां बिली हाणे मुंहिंजी जान अचनि पर मूंखे इहो ॿुधा मां को ॿार हुआ जो परावनि घरनि में भितर उछलींदुसि पियो। अड़े इहो ई त मां बि मथो मारी कयां थो त मियां तूं नंढड़ो ॿारु न आहीं अछी ॾाढ़ीअ सां ॿुधाया शर्म सिख। तोबा कर त ख़ुदा राज़ी ठही ऐं गुनाह बख़्शई। मियां ग़रीबनि जी वटे तो दिलि दुखाईंदो भॻवान मारे पुछंदी ख़बर हुजे ई आहे। हिते त बीहणी अजायो मञींदे त हूअं ई बि कोन त इहो कमु मुंहिंजो कोन्हे। वॾो को निर्जो आहीं भोग फकीर वॾो निर्जो आहीं। अड़े मां परे खां सुञाणे वेंदो आहियां त कहिड़ो माण्हू शरारती आहे कहिड़ो माण्हू नेक आहे सम्झी। उमिरि ईअं कोन गुज़ारी आहे। मां शरारती हा ॿुधा मां शरारती हा। शरारती माण्हू न आहीं त बाक़ी नेक माण्हू आहीं हा। अड़े अकुल न मौत अछी ॾाढ़ी अठो ख़राब वठी तो पाड़े जे ग़रीबनि खे डिॼाड़ींदो। तूं छा थो सम्झे भोग फकीर हिन ॿिनि भितरनि खे मुंहिंजे घर में उछले मूंखे डिॼाड़ींदे। हिन भितरनि सां दिलनि वारो कोन आहे। नालो आसूदो मल आहे सम्झी। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए यार त हुनजो मां खणी दीवाना आहियां पर आहियां त तव्हांजो धरतीअ जो ॼायल भाउ न या मूं में बि उहा ई शक आहे उहा ई कुवत आहे सम्झी छॾ ॻाल्हि खे। हे बेवकूफ़ कॾहिं बि कोन सम्झंदो अञा ई मूंखे छितो कंदो छितो। हिन दौड़ में मियां कोई बि बेवकूफ़ कोन्हे। ॿ रोटियूं तूं थो खाएं ॿ रोटियूं मां थो खावां। हिन में कोई बि बेवकूफ़ कोन्हे सम्झी। आख़िरी दफ़ो चेतावनी ॾियां थो हाणे जेकॾहिं सम्झी वएं त ठीकु आहे वरी शरारत कयई त भोग फकीर भले तोसां मुंहिंजी पुराणी यारी आहे बचल खाना वटि वेंदो मां फ़ैसिलो छिकींदो मां। हे ग़लति कयो थी जेको कुझु कयो थी या ईअं बि को थींदो आहे। राम राम। मामा सादिक 2 मिनट तो में कम आहे। हुकुम कर सावल। मामा सादिक तोसां का सलाह करणी आहे। उता कते बाबा साईं बि वेठो आहे उन जे साम्हूं हली सलाह कजे त इन नांगनि जूं मुंडियूं कीअं मरोड़जनि। सावल इहो कमु तमामु बहितर आहे। जेकॾहिं तूं चाहीं थो त ॻोठ में सभु ॻोठाणा अमन अमान सां रहनि त पोइ इन्हनि छुड़वाक ज़ालिमनि जो बंदोबस्तु करणो पवंदो जेके ॻोठ जी न्याणी को बि ख़्याल नथा रखनि न इज़त न एतिराम कंदा उन्हनि जो। हा मामा सादिक कंहिं बि ज़ालिम खे हाणे बख़्श न आहे करणो। सभिनी सां हिसाब किताब सिधो करणो आहे। सावल मुंहिंजी बि न्याणीअ जा कातिल औखा थी चुका आहिनि ऐं मूंखे बि उन्हनि सां हिसाब किताब करणो आहे। पर सावल पहिरियों तुंहिंजो कमु
उन्हनि ज़ालिमनि जो मां पाण बंदोबस्तु कंदुसि। मामा सादिक, जेकॾहिं हिन वक़्तु तव्हांखे का वांदकाई आहे न त उताक ते हली सलाह कयो त असांखे करणो छा आहे। सावल, तूं उताक ते हल, मां वञा थो, मुंहिंजा दोस्त इंतज़ार कनि था। पहिरियों उन्हनि खे रवानो कयां, उन खां पोइ उताक ते पहुची थो वञा। ठीकु आहे मामा सादिक, मां तव्हांजो ओताक ते इंतज़ारु कंदुसि। सावल, देर न लॻंदी, मां उन्हनि खे रवानो करे फौरन पहुचा थो। ठीकु आहे? कमला साईं, चोर सां अहिड़ी जुठ करे आयो आहियां जो अॼु खां पोइ असांजे घर ॾे त छा ॾिसंदो, पर कंहिं ॿिए घर सां बि शरारत न कंदो। साईं, तोखे पक आहे त इहो कमु फोग फ़कीर जो ई आहे? कमला, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे साईं, अखियुनि सां। पर धणी, मूंखे त अञा ताईं बि यकीन नथो अचे त को अछी दाढ़ीअ वारो ईअं करे सघे थो। अरे साईं, माण्हुनि जो सिज लही वियो अथई, रुगो इहो था चाहिनि त का न का शरारत हुजे, सुकून न कयूं। अजायो कंहिंसां घटि वधि ॻाल्हाईंदा, कंहिंसां ॾंद चक कंदा, कंहिंसां बेईमानी कंदा, कंहिंसां लोड़ो कंदा। मतिलबु 24 कलाक इहो धंधो, जेसिं शरारत न कंदा नी तेसिं हुनखे सुकून न मिलंदो। इन खां भॻवान ई पुछे, माड़े पुछंदो न। ख़बर थी कमला, इन क़िस्म जा माण्हू ॿियनि माण्हुनि जो सुकून बर्बादु करे पाण मज़ो वठंदा आहिनि, आत्मा जा अंधा जो आहिनि। भॻवान ई पुछंदुसि साईं, जेकॾहिं इहो कमु फोग फ़कीर जो आहे त? आहे त छा साईं? कमला, तोखे छा थी वियो आहे? पक छा आहे? ॻाल्हि त ॿुध, जॾहिं हुन पंहिंजे घरवारीअ जे साम्हूं, पंहिंजे नुंहं जे साम्हूं, पंहिंजे पुट जे साम्हूं इहा ॻाल्हि मञी त मूंखां इहा ग़लती थी आहे सुधा, हो मूंखां कमला माफ़ी वठणु आयो। मां दया कईमांसि, माफ़ु करे छॾियोमांसि। मूंखे पक आहे त भॻवानु कंदो, हाणे सुधरी वेंदो, पर अॼु अञा बि नथो सुधरे न कमला, त पोइ बचल खान जे ओताक ते कन छिकाईंदोमांसि, ख़बर पवंदसि। धणी, जॾहिं हाणे पकड़िजी पियो आहे त पोइ शरारत कोन कंदो? इहा ॻाल्हि न कर साईं, शरारती माण्हू जेसिताईं शरारत न करे न तेसिताईं हुनखे सुकून कोन मिलंदो। ख़ैर, हर कंहिंखे भॻवानु बचाईंदो, परमेश्वर पट में रखंदो। बाबा सादिक, इन सोभारे खे सबक सिखाइणो आहे। सावल त चए थो असुलो फट मारे छॾिजेसि, पर मां चवां थो न, खून करण कंहिंजो का सुठी ॻाल्हि त न आहे। नई इहा ॻाल्हि का वरी असांजे शान वटूं आहे बाबा। बाबा साईं, सोभारो ज़ालिम आहे ऐं ज़ालिम खे सज़ा ॾियणु गुनाह कोन्हे को। बाबा, हुनखे सज़ा तूं ॾे ऐं सज़ाउनि जा बि तरीक़ा आहिनि। अहिड़ी सज़ा ॾेसि जो पूरो साल खट ते हुजे, खट तां थिए त फाको ॾेई वञी धरतीअ ते किरे। सावल, बाबो बचल खान सही थो चए, इन सोभारे जो टंगूं ऐं बाहूं भञी खट भेड़ो करे चऊंसि। मामा सादिक, तव्हां छा था सम्झो त उन खां पोइ सोभारो सुधरी वेंदो? इहो सोभारो कॾहिं बि न सुधरंदो। उनखे सुधरणो हुयो न, उन वक़्तु ई सुधरी वञे हा, जॾहिं असां उनखे माफ़ कयो हुयो। ॿीहर अहिड़ी ग़लती न करे हा। इहा त हक़ीक़त आहे, इहो सोभारो सुधरंदो कॾहिं बि न। मामा सादिक, इहो सोभारो सुधरण जहिड़ो आहे ई कोन। असां उनखे मोहलत ॾियो त जीअं हू असांखे ॿीहर ॾंगे वञे। बाबा, तव्हां ॻाल्हि खे सम्झो नथा, इहा सॼी रांदि करम खान जी फैलायल आहे। सोभारो ग़रीब त मिड़ई हुनजे चालुनि में इस्तेमाल पियो थिए। पर बाबा साईं, असां सां सिधो इहो सोभारो विड़ियो आहे, करम खान त असां सां नाहे विड़ियो। जॾहिं करम खान साम्हूं थियो न त उनखे बि ॾिसी वठिबो। बाक़ी हिन वक़्तु सोभारे सां पलांत सिधो करणो आहे बाबा साईं। सावल, हाणे मूंखे तूं ॿुधाए त करणो छा आहे? मामा सादिक, सोभारो असांखे हिते हथु कोन ईंदो।
हुनजे ॻोठ हली हुनजे मथां हमिलो करणो। सावल मां तयारु आहियां जॾहिं तूं मूंखे चई। 2 ॾींहं सब्र कर मामा, मां इन जी पूरी जांच कयां, पोइ हली हुनजे मथां कड़कऊं था। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी